Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. ईरान चयो आहे त अमरीकी सदर जो एटमी मुआहदे ते ॻाल्हियुनि लाइ को बि ख़त नाहे मिलियो। मौजूदा सूरत हाल में अमरीका सां सिधी रीति ॻाल्हियूं मुमकिन न आहिनि। परॾेही मीडिया रिपोर्ट्स मूजिबि गुज़िरियल ॾींहुं अमरीकी सदर ट्रंप इंटरव्यू में चयो हो त ईरान खे ख़त लिखियो आहे। उमेद आहे त ईरान ॻाल्हियुनि लाइ राज़ी थी वेंदो। ॻाल्हियूं नाकाम थियूं त फ़ौजी कार्रवाई मुतबादिल थी सघे थी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त जेसिताईं अमरीका जे दबाव वारी पॉलिसी जारी आहे, ईरान ऐं अमरीका विच में एटमी मसइले ते सिधी रीति ॻाल्हियुनि जो को इम्कान नाहे। पाकिस्तान फ़लस्तीन सां गॾु आहे ऐं अरब लीग जे फ़ैसिले जी हिमायत करे थो। परॾेही वज़ीर इसाक़ डार जो जिद्दा में OIC जे इजलास खे ख़िताब। इसाक़ डार चयो त गज़ा जे नए सिर तामीर सां गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे त इसराईल फ़लस्तीनियुनि ते जारी ज़ुल्म बंदि करे ऐं आलमी क़ानून जी पासदारी करे। औरतुनि खे तालीम, मईशत ऐं क़यादत में अॻिते आणणु सॼी क़ौम जो मफ़ाद में आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो औरतुनि जे आलमी ॾियारे ते पैगाम। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त औरतुनि खे हाणे बि तशदुद ऐं ख़राब सलूक जहिड़नि चैलेंजिस जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। औरतुनि जे तहफ़ुज़ ऐं माशी आज़ादी लाइ वधीक क़दम खणण जी ज़रूरत आहे। PB चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त औरतुनि जो क़दुरु ऐं एतिराम कयो वञे। मुआशिरे जी तरक़ी औरतुनि जे हक़नि खां सवाइ मुमकिन नाहे। अहिड़ो माहौल ठाहिणो पवंदो जिते औरतूं पाण खे महफ़ूज़ महसूसु कनि। औरतुनि खे बाख़्तियार बणाइणु पाकिस्तान जे ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ अणटर आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। वज़ीर आज़म चयो त मुआशिरे में औरतुनि जो इंतिहाई अहम किरदारु आहे। हर शोबे में पाकिस्तानी औरतूं असांजे क़ौम जे रोशन मुस्तक़बिल खे संवारे रहियूं आहिनि। तक़रीब खे ख़िताब कंदे कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर ताड़ चयो त औरतूं क़ौम जो मामार आहिनि। असां औरतुनि खे ख़ुदि मुख़्तियार बणाइण जी पॉलिसी तयारु कई आहे। वज़ीर आज़म हाउस में औरतुनि जे ॾिहाड़े मुंतक़िल कयल ख़ासि तक़रीब खे PPA में नफ़ीज़ा शाह ऐं ॿियनि औरतुनि अॻुवाणनि ते ख़िताब कयो। JUI तर्जुमान हाफ़िज़ अहमदुल्ला चयो आहे त हिक तरफ़ PTI क़यादत अपोज़िशन इतिहाद ठाहिण लाइ कोशां आहे, ॿिए तरफ़ अली अमीन गंडापुर बिना जवाज़ मौलाना फज़लुर रहमान बाबति ग़लति बयानी करे रहियो आहे। PTI क़यादत खे वाज़े करणु घुरिजे त अली अमीन गंडापुर कंहिंजे एजेंडा ते अमल करे रहियो आहे। अली अमीन गंडापुर बार बार टोक ऐं ठठोल करे हक़ारी माहौल खे ख़राब करे रहियो आहे। तकरारी कैनालनि ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ वकीलनि जो हैदराबाद खां कराची ताईं लॉन्ग मार्च शुरू। हैदराबाद सेशन कोर्ट खां मार्च रवानो थियो। वॾे अंग में वकील औरतूं बि शरीक। ठटे में बि कैनालनि जी अॾावत ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ अदालती कार्रवाइयुनि जो बाइकाट। वकीलनि अॻुवाणनि जो हैदराबाद खां निकितल लॉन्ग मार्च में भरपूर शिरकत जो ऐलान। कोटड़ी बैराज ते 24 कलाकनि दौरान 600 क्यूसेक पाणीअ जी लाथ। कोटड़ी बैराज मां ठटे, सजावल, बदीन ऐं टंडो मोहम्मद ख़ान ज़िलनि खे पाणी फ़राहमी ख़तरनाक हद ताईं घटई वई। चइनी ज़िलनि जे वाहन ऐं शाख़नि मां वारी उॾामण लॻी। ॾोकार जहिड़ियूं सूरत हाल। शहदाद कोट में कच्छी कैनाल मनसूबे ख़िलाफ़ आबादगारनि जो धरणो। सैफुल्लाह मक्सी ब्रांच भरिसां नए सिम शाख़ जो कमु बंदि न थी सघियो। आबादगारनि इलाइक़े वासियुनि में ॻणती। आबादगारनि जो चवणु आहे त अॻु ERBOD तबाही मचाए छॾी आहे। लखें एकड़ ज़मीन सिम जे भर चढ़ियल आहे। कच्छी कैनाल मनसूबे सां इलाइक़े में तबाही ईंदी। फौरी तौर मनसूबे ते हलंदड़ कमु रोकियो वञे। बिलावल ज़रदारी क़त्ल केस में NPP सरबराह मुर्तज़ा जतोई नौशरो फिरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। जज मोकल ते हुअण सबबि ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणीअ जी तारीख़ 20 मार्च मुक़ररु। मुर्तज़ा जतोई चयो आहे त सिंध हुकूमत इंतकामी कार्रवाई तहत कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। अदालत 3 केस मुअतल कया आहिनि। बाक़ी 5 केस बि ख़तमु थियण जी उमेद आहे। ऐं रानीपुर भरिसां वाटणी बिरादरीअ जे 2 धुरनि में जहिड़ो फायरिंग में 1 ॼणो क़तल। वारिसनि जो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। जवाबदार गिरफ़्तार करण जो मुतालबो। ॻोठ वॾा वाटणी में 2 धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार तां जवाबदारनि फायरिंग करे मलूक वाटणीअ खे क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ कोशिश जारी आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो।